नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे सिंध जियां कोरोना वायरस के ख़दशे सबबि सिंध हुकूमत के लॉकडाउन वारे ऐलान ते अॼु 47 ॾींहं भी अमल जारी है। जॾहिं त अॼु जुमे जे बाबरकत ॾियारे 3 कलाक लॉकडाउन तेज़ ठारू शाह पुलिस जो सख्ती सां अमल खाधे पीते जे दुकान, सब्जी जे दुकान, मेडिकल स्टोर समेत तमाम कारोबारी मरकज़ 12 बजे खां 3 बजे ताईं बंद कराए छॾिया। ट्रैफिक मुअतल हुजण सबबि रस्ता वीरान, कर्फ्यू वारो समां मुख़्तलिफ़ हंधनि, चौकनि, मस्जिदनि ॿाहिरि पुलिस बीठल ईंदड़ वींदड़ माण्हुनि खे घरनि ताईं रहण जो हिदायतूं ॾिनियूं पियूं वञनि। जॾहिं त शहर जे तमाम मस्जिदनि में जुमे जी निमाज़ बाबरकत पढ़ाइण ते पाबंदी पिणु सख़्ती सां अमल करायो पियो वञे। 5 माण्हुनि खे समाजी विथी ते अमल कराइण सां गॾु निमाज़ पढ़ण जा ऐलान कराया विया आहिनि। ॿिए पासे मुसलसल लॉकडाउन सबबि ॾियाड़ी पोरियत मज़दूर तबिको परेशान। रमज़ान जे बाबरकत महीने ईद जूं ख़ुशियूं संदनि खां विसरियल सहरी तोड़े इफ़्तारी जे वेले जी मानी लाइ परेशान। सिंध सरकार जे राशन वारो ऐलान हवा में उॾायो वियो आहे। मुतासिर ख़ानदान वॼाईंदा रहिया। ॿिए पासे सुभाणे खां लॉकडाउन में नरमी वारे ऐलान ते नंढे कारोबार वारा ख़ानदान, फर्द, पोरियत, दर्जी, कपिड़े दुकानदार, शूज़ समेत ॿिनि में ख़ुशी जी लहर। जॾहिं त दुकानदार, वापारी, पोरियत, मज़दूर तबिको समेत नंढो कारोबार कंदड़ सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ईद लाइ वज़ीफ़े जो ऐलान कयो वञे, जीअं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण सां गॾु ईद जूं ख़ुशियूं बचनि सां गॾु करे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।